का कुशादी शय जे गज़ब ऐं कावड़ ते गालिब रहंदी आहे। खुश नसीब आहे वो मुस्लमान जंहिंखे अल्लाह जी रहमत नसीब थी वञे। मदीने वारे साईं फरमायो क़यामत जे ॾियारे आमाल जन्नत में न वठी वेंदा, कंहिंखे बि हुनजो निमाज़ रोज़ो जन्नत में न वठी वेंदो। अर्ज़ कयो या रसूलल्लाह पोइ कीअं माण्हू जन्नत में वेंदा? साईं जन फरमायो जन्नत में वठी वञण वारी शइ अल्लाह जी रहमत आहे। सम्झो था? ऐं अल्लाह ताला जो क़ुरान तो फरमाए रब्बुकल गनिय्यु ज़ुर रहमत ॿुधो ऐं तुंहिंजो पालनहार बेनियाज़ आहे, वॾी रहमत वारो अल्लाह आहे, रब रहमत वारो आहे। हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु तो फरमाए त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो लौ यअलमुल मोमिन मा इंदल्लाहि मिनल उक़ूबति मा तम यबि जन्नती अहदुन। अल्लाह ताला जेकॾहिं मोमिन बाने खे अल्लाह जी सज़ाउनि जी ख़बर पवे, अल्लाह वटि कहिड़ियूं कहिड़ियूं सज़ाऊं आहिनि, कहिड़ियूं कहिड़ियूं अल्लाह ताला सज़ाऊं बदामालियुनि जे करे तयारु कयूं आहिनि, त मां तमे बि जन्नती अहलुन, कॾहिं उहे जन्नती तमाउ न कनि, हमेशह अल्लाह ताला खां जहन्नम जी बाहि जी पनाह घुरंदा रहनि, मौला दोज़ख खां बचाइजे, मौला जहन्नम खां बचाइजे। ऐं नबी साईं फरमायो वलो यअलमुल काफ़िरु मा इंदल्लाहि मिनर रहमति, ऐं जेकॾहिं काफ़िरनि खे ख़बर पवे त अल्लाह जी रहमत केॾी वॾी आहे, काफ़िरनि खे मुशरिकनि खे मुनकिरनि खे ख़बर पवे अल्लाह जी रहमत केॾी कुशादी आहे, मा कनत मिन जन्नतिही अहदुन, त उन्हनि मां को हिकिड़ो बि साईं मुंहिंजा जहन्नम जी उम्मीद न रखे। उहे चवंदा त असांखे अल्लाह ताला बख़्शे छॾींदो, असां जन्नत में वेंदासीं। अल्लाह जी रहमत एॾी वॾी आहे जो काफ़िरनि खे ख़बर पवे त उहे उम्मीदवार बणिजी वञनि। ऐं साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, अल्लाह ताला जो नंबर हूंदो जेको ॿुधंदा आहियूं कहर हूंदो, दोस्त दोस्तनि खां जुदा थी वेंदा, यार यारनि खां अलॻि थी वेंदा, को कंहिंजो हाल भाई पुरसाने हाल न हूंदो। पर जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो पोइ वरी अल्लाह ताला जी रहमत जो नुज़ूल थींदो, अल्लाह ताला जी इनायत जो नुज़ूल थींदो। अल्लाह ईअं गुनहगारनि खे बख़्शींदो, एतिरा गुनहगार बख़्शींदो, एतिरा खाती बख़्शींदो जो जहन्नम ख़ाली थी वेंदी, सभु माण्हू अल्लाह ताला जन्नत में रवानो फरमाए। सुभान अल्लाह। पोइ जहन्नम रड़ियूं कंदी मुंहिंजा मौला जेकॾहिं सभिनी खे जन्नत में उमारणो हुयई त मूंखे तकलीफ़ छो कयो हुई, मूंखे छो पैदा कयो हुई? साईं करीम फरमाया को अल्लाह पंहिंजी कुदरत जो पेर जहन्नम में विझंदो, जहन्नम भरिजी वेंदो, पोइ उहो ख़ामोश थींदो। हाणे इहो कीअं विझंदो? अल्लाह जी कुदरत आहे, हदीस जा लफ़्ज़ आहे। जहन्नम रड़ियूं कंदी जे मौला मूंखे जे पैदा कयो अथई त सभु जन्नत में मोकिले, मूंखे छो ठाहियो हुई? के बदामाल मुशरिक वञी बचंदा, बाक़ी हरनि गुनहगारनि खे अल्लाह ताला मुझे माफ़ फरमाए छॾींदो। हज़रत सैयदना फारूक आज़म अमीरुल मोमिनीन उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु का रिवायत आहे, फरमाए थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि कुझु कैदी आया, के ग़ज़वे मां कैदी बाना बणिजी आया, ऐं कैदियुनि में हिकिड़ी औरत हुई जेका सीने में थञ भरिजी आई हुयसि ऐं उहा रोए पई, उनजो ॿारु गुम थी वियो हुयो, नंढड़ो थञ प्याग ॿारु हुयो, उन अफ़रा तफ़री में ॿारु गुम थी वियो। उन थञ जे करे हुनखे महसूसु थियो, जॾहिं औरत खे ॿार खे बुख लॻंदी आहे त माउ खे महसूसु थींदो आहे मुंहिंजे बचे खे बुख लॻी आहे, हाणे हुनखे थञ पियारियां। सो उन औरत पंहिंजे बचे खे पे तलाश कयो, पुटु न पियो मिलेसि, केॾीमहिल होॾे वञे, केॾीमहिल होॾे वञे, केॾीमहिल हुन खां पुछा करे तव्हांजो वञी बचे खे ॻोल्हे लथई ऐं उन बचे खे तकिड़े रोंदे रोंदे सीने सां लाहे हुनखे खीर पियारणु शुरू कई। मदीने वारे साईं उन औरत जो इहो हाल ॾिठो त महबूबन करीम जे अखियुनि में लुढ़क वई आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोअण लॻा ऐं साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असहाबनि खे फरमायो ए सहाबियो अतरौना हाज़िहिल मरअत तारिहतन वलदहा फिन्नार कुलना ला वल्लाहि। सहाबा किराम खे साईं फरमायो ॿुधायो छा इहा माउ इन बचे खे जंहिंजे लाइ तड़पी लुछी ऐं साईं मुंहिंजा वॾी महिनत सां बचो हथु कयो अथई, इनखे बाहि में विझंदी? इहा औरत पंहिंजे पुट खे पंहिंजे बाहि में पंहिंजे अखियुनि जे आङुरि विझंदी? कुलना ला वल्लाहि या रसूल अल्लाह, हरगिज़ न। इहा माउ जेका हेतिरो रुनी आहे इन बचे खे रुगी थञ पियारण जे लाइ कीअं हुनखे दोज़ख में विझंदी? मदीने वारे साईं फरमाए अल्लाहु अरहमु बिइबादिही मिन हाज़िही बिवलदिहा। मदीने वारे साईं फरमायो जीअं हीअ माउ पंहिंजे बचे जे लाइ रहीम आहे, शफ़क़त करण वारी आहे, अल्लाह हिन खां अञा ज़ोर बाननि जे लाइ शफ़क़त करण वारो ऐं रहम करण वारो आहे।
तमा हदीस जा लफ्ज़ समझा नबी साईं तो फरमाए त ए मुंहिंजा असाबियो जीअं हीअ माउ पंहिंजे बच्चे खे बाहि में नथी विझी सघे जीअं हीअ माउ पंहिंजी रहमत जे करे शफ़क़त जे करे ममता जे करे मादरी शफ़क़त जे करे पंहिंजे बच्चे जो बाहि में पवणु बर्दाश्त नथी करे सघे अल्लाह हिन माउ खां पंहिंजे ॿारनि जे लाइ कई गुना वधीक रहीमा शफ़ीका बाछ करण वारो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह ताला जी रहमत उनजे गज़ब खां उनजे कावड़ खां तमाम वसी आहे अल्लाह पंहिंजी रहमत खे छो पैदा कयो रब जी रहमत अल्लाह जे बाननि जे लाइ आहे ॿियो केरु आहे जेको रब जी रहमत वठंदो असां गुनहगार त वठंदासीं असां खांती त अल्लाह जी रहमत हासिल कंदासीं ॿियो केरु अल्लाह जी रहमत वठण वारो हर मखलूक खे अल्लाह जी रहमत मिले पई पर असुल रहमत असां गुनहगारनि जे लाइ पैदा थी आहे ऐं साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो लम्मा खलक़ अल्लाहु ख़ल्क़ कतब फी किताबिही व हुव यक्तुबु अला नफ्सिही मदीने वाले साईं फरमायो जॾहिं अल्लाह ताला मखलूक खे पैदा कयो त उन्हनि जे बारे में पंहिंजे किताब में लिखी छॾे उन्हनि जे मखलूक जे बारे में उन्हनि जा अहवाल उन्हनि जी तक़दीर व हुव यक्तुबु अला नफ्सी वो किताब अल्लाह वटि अर्श मुअल्ला ते मौजूद आहे व हुव वदउन इंदहु अलल अर्श अल्लाह पाण वटि वो महफूज़ करे रखियो आहे अर्श मुअल्ला ते वो किताब रब वटि महफूज़ आहे ऐं उन में अल्लाह इहा ॻाल्हि लिखी आहे त इन रहमती तग़लिबु ग़ज़बी मूं अल्लाह जी रहमत हमेशह मुंहिंजे गुस्से मुंहिंजे गज़ब मुंहिंजे कावड़ ते ग़ालिब रहण वारी आहे अल्लाह सदाई गुस्से में न रहंदो आहे अल्लाह हमेशह कावड़ में न रहंदो आहे बल्कि जेकॾहिं के बाननि ते गुस्सो आयो उनजे शिरक करण जे करे उनजी बेफ़रमानी करण जे करे जे उहो बानो मोट करे रब जी रहमत एॾी वॾी आहे एॾी वसी आहे जो अल्लाह ताला लहज़े में उनजा गुनाह बख़्शे माफ़ फरमाए छॾे मायूस न थियो अल्लाह जी रहमत मां शैतानी कम आहे शैतान अखियुनि सां जन्नत ॾिसी आयो तो मूं जन्नत कोन ॾिठी आहे शैतान ॾिठी आहे शैतान आसमान ॾिठा आहिनि शैतान आसमानी राज़नि खां वाक़िफ़ आहे अल्लाह ताला जे इलाही राज़नि खां शैतान ॼाणण वारो आहे उन 4 लख साल इबादत कई हुई अल्लाह ताला जी बेफ़रमानी की रब तड़े छॾियसि हाणे उहो रहमत खां मायूस थी वियो रहमत मां मायूस थी वियो हुनखे पक थी वियो मां जहन्नम में वेंदुसि अल्लाह जी रहमत में हुनखे का उम्मीद न आहे शैतान पक ॼाणे वेठो आहे त मां दोज़ख में वेंदुसि मां पंहिंजे बदअमालियुनि जे करे जहन्नम में वेंदुसि उहो चाहे थो त माण्हू जेके आहिनि उहे रब जी रहमत में उम्मीदवार न थियनि उन्हनि खे जेतिरो थी सघे घणा पंहिंजा साथी पाण सां गॾाए जहन्नम में वठी वञा पर मोमिन बाने जी निशानी आहे केॾो बि बदअमाल हुजे केॾो बेफ़रमान हुजे मदीने वारे साईं फरमायो हुनखे अल्लाह जी रहमत मां ना उम्मीद न थियणु घुरिजे ला तक़नतू मिन रहमतिल्लाह क़ुरान तो फरमाए मुंहिंजी रहमत मां ना उम्मीद न थियो केॾा वॾा गुनहगार आहियो केॾा वॾा खाती आहियो सूरह हिजर अल्लाह ताला तो फरमाए नब्बि इबादी अन्नी अनल गफूरुर रहीम खुशखबरी जो मुंहिंजे गुनहगार बाननि खे मूं अल्लाह जी रहमत तमाम वॾी आहे सुभान अल्लाह नब्बि इबादी मुंहिंजे बाननि खे खुशखबरी जो मुंहिंजे बाननि खे बिशारत जो तव्हांजो अल्लाह वॾो बख़्शणहार आहे तव्हांजो अल्लाह वॾो रहमत वारो आहे मुंहिंजा दोस्तो रहमत जो महीनो रमज़ान रहमत जो महीनो रमज़ान जो महीनो अल्लाह जी रहमत जे हुसूल जो महीनो अल्लाह जी रहमत वठण जो महीनो आहे हिन में हमेशह पुरउमीद रहो बल्कि यकीन वारा रहो असां दुआ घुरीसीं रब क़बूल कंदो असां अर्ज़ कयोसीं अल्लाह क़बूल कंदो असां मग़फ़िरत जी दुआ घुरीसीं अल्लाह बख़्श फरमाईंदो पंहिंजे गुनाह जी माफ़ी वठो शक न कयो दुआ घुरो शक न कयो ऐं जेॾी महिल इल्तिजा कयो अल्लाह खे का ॻाल्हि मञराइणी आहे त हिन रमज़ान में ख़ुसूसन उमूमन रमज़ान में ख़ुसूसन ना उम्मीद न थियो त असांखे दुआ क़बूल थी हले न थी हले अर्ज़ क़बूल कई हले न कई पक ॼाणो उहो रहमत भरियो अल्लाह दोज़ख में कोन विझंदो असांजा गुनाह बख़्शे माफ़ फरमाए या दोस्तो अल्लाह खां दुआ घुरो त अल्लाह असांखे पंहिंजी रहमत नसीब फरमाए जंहिंखे रब जी रहमत मिली वई गोया कि उनखे ॿिन्ही जहाननि जूं सभई नेमतूं नसीब थी अल्लाह ताला असां सभिनी खे पंहिंजी रहमत जो हक़दार बनाए अल्लाह हमेशह पंहिंजी रहमत में उम्मीदवार रहण जी तौफ़ीक़ अता फरमाए या अल्लाह पंहिंजी रहमत नसीब फरमाए पंहिंजी रहमत जो हक़दार गुनाहनि जी माफ़ी अता फरमाए अल्लाहु
وسلم برحمتك يا